हैदराबाद में डिप्टी कमिश्नर फवाद गफार सुमरो की हिदायत ते मुख्तियार का लतीफ़ाबाद एसओपीज़ की भंजकड़ी करण ते 3 शादी हालन के सील करे 2 शादी हाल मालकन मथा केस दाखिल कराइंदे 10 लाख रुपया दंड विधो है। मुख्तियार का लतीफ़ाबाद माजिद अली सिपियो कार्रवाई कंदे एसओपीज़ की भंजकड़ी करण ते एक दफ़ो बीहर सारी ऐं नजमी बेनकोइट के सील कंदे 5-5 लाख रुपया दंड विधो ऐं हद जे थाने ते शादी हाल मालकन मथा एफआईआर दाखिल कराई छड़ी। मुख्तियार का लतीफ़ाबाद दुबई शादी हाल के एसओपीज़ की भंजकड़ी करण ते सील कयो। उन मौके ते मुख्तियार का लतीफ़ाबाद माजिद अली सिपियो जो चवण हो त गुज़रियल ॾींहुं सारी ऐं नजमी बेनकोइट के एसओपीज़ की भंजकड़ी करण ते सील कंदे मथां दंड विधो हो, पर उन बावजूद शादी हाल इंतजामिया पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो, जंहिं करे खेनि हिकु दफ़ो ॿीहर सील कंदे 5-5 लाख रुपया दंड विधो आहे। हुन जो त शादी हाल मालकनि मथां हद जे थाणे ते एफआईआर दाख़िल कराई आहे। कंहिं बि वापारी के एसओपीज़ की भंजकड़ी करण की इजाज़त न ॾिनी वेंदी। हर सूरत में हुकूमत तरफ़ां जोड़ियल एसओपीज़ ते अमल करायो वेंदो।